घोसपुर भरिसां उगाही बिरादरी तरफ़ां पुर कयल चौपायो माल वापस न थियण ख़िलाफ़ इंडस हाईवे ते शामियाना लगाए धारणो हंयो वियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे महरान टीवी जो रिपोर्टर शेर ज़मान विझाराणी। जी शेर ज़मान, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, घोसपुर वेझो गढ़ीलाड़ो वारे इलाइक़े में 4 ॾींहं अॻु उगाही बिरादरी जा जेको धनार हुया डंडी वारे इलाइक़े में माल छाड़े रहिया त टेगाणी बिरादरी जे हथियारबंदनि पारां खणियसि 40 खां 30 खां वधीक जेके मियूं हुयूं उहे फुर करे ऐं कचे तरफ़ फरार थी विया। उन वाक़े खां पोइ मुसलसल उगाही बिरादरी पारां जेको आहे इंडस हाईवे ते एहतिजाज कयो वियो। SSP कश्मीर मोहम्मद मुराद गांगरो जे यकीन ॾियानी खां पोइ जेको आहे उहो धरणो ख़तमु कयो वियो। 3 ॾींहंनि जी मोहलत घुरी वई, जंहिंखां पोइ अॼु माल वापसि न थियण खां पोइ जेको आहे उगाही बिरादरी जा माण्हू सवे माण्हू जेके आहिनि उहे इंडस हाईवे ते निकिरी आया आहिनि। हिन वक़्तु इंडस हाईवे खे ब्लॉक करे जेको आहे ॿिन्ही तरफ़नि खां जेको आहे शामियाना लॻाए रोड ब्लॉक कयो आहे, जंहिं सबबु सिंध पंजाब खां ईंदड़ वेंदड़ जेकी ट्रैफ़िक आहे उहा मुअतल रही। रोड बंदि हुजण करे जेको आहे गाॾियुनि जूं कतारूं लॻियूं आहिनि। मुसाफ़िर गर्मी सबबु शदीद जेको आहे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पुलिस हिन वक़्तु ताईं जेको आहे वाक़े वारे हंधि खां ग़ाइबु आहे। मुसलसल जेको आहे मुसाफ़िर दाऊं करे रहिया आहिनि त गर्मी सबबु जेको आहे माण्हू सख़्तु परेशान आहे। पुलिस जेको आहे हिन वक़्तु ताईं मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करण लाइ वाक़े वारे हंधि न पहुती आहे। पुलिस हिन वक़्तु न पहुचण करे जेको आहे उगाही बिरादरी जो चवणु आहे त इहे एहतिजाज तेसीं ताईं जारी रहंदो जेतिरे ताईं फुरतियल जेके माल आहे चौपायो माल उहो वापसि न कयो वेंदो, उहो धरणो जारी रहंदो। जी शेर ज़मान, अवां जी महिरबानी।